ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करो। मां आत्मा भिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे यादि करे मन जी सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधायां थी। मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे मन खे हिकदमि हल्को करे छॾियो। सभी ॻाल्हियुनि खां फ्री। हाणे मां आत्मा बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे रूहानी ॿार, हाणे दुनिया में सभु हिक ॿिए सां लूण पाणी आहे। लूण पाणी अर्थात कहिड़े न कहिड़ी ॻाल्हि ते कंहिंजो न कंहिंजी अनबन थींदी ई रहंदी आहे। बाबा चए थो हाणे सभु मतलब खीर खंड थियो, मिठा थी करे हलो हिक ॿिए सां। कुछ भी हेठि मथे ॻाल्हि थिए बि थी त बि हिक ॿिए जे मथां रहम दिल ठहो, सभिनि खे माफ़ कंदा अॻियां वधंदा हलो। छो जो हिन समय सभी आत्माऊं हिक ॿिए सां हिसाब किताब चुक्तियूं थी करनि। बाबा आयो आहे सभिनि आत्माउनि खे वरी खां हुन खीर खंड वारी दुनिया में वठी वञण लाइ आयो आहे, जाते सभी हिक ॿिए सां मिली जुली करे रहंदा आहिनि। बाबा आया आहिनि नई दुनिया खे रचण। हिन समय असां पतित थी विया आहियूं। पतित आत्माउनि खे पावन ठाहे थो बाबा, पतित सृष्टि खे पावन ठाहे थो। कोई नई सृष्टि नथो रचे, इन ई सृष्टि खे सुधारे थो। कोई ॿियो आत्माऊं मथां खां न ईंदियूं जो हिते ईंदियूं खीर इन दुनिया में सुख जी दुनिया में रहंदियूं न। असां ई आत्माऊं खे बाबा हाणे सुधारे थो, हिन ई दुनिया खे सुठो थो ठाहे। त दुनिया बि सुठी थी ठहे ऐं हुते रहण वारी जेकी असां आत्मा आहियूं जेकी परमात्मा जे मथे ते हलनि थियूं, असां बि सुठो था ठहूं। त दुनिया जॾहिं असां सुठा थींदासीं त ई त दुनिया बि सुठी कायम रहंदी न। सम्झो कोई माण्हू जॻह खे ॾाढो साफ़ सुथरो थो करे, लेकिन असांखे अकुल ई न आहे हुन साफ़ सुथरी जॻह ते रहूं, हुनखे बि सुठो साफ़ सुथरो करे रखी करे हुन जॻह जो बि असां ध्यानु रखूं। असांखे आदत आहे गंदगी करण जी। त बाबा चए थो मां त दुनिया खे अगरि सुठो ठाहियां, तव्हांजो अगरि स्वभाव संस्कार हुते रहण जो अकुल न हुजे, तव्हांखे हुते बि हली करे लड़ाई झगड़ो कूड़ पाप विकार वारी बुरे स्वभाव संस्कार वांगुरु जीअं जींदव त पोइ कीअं उहा दुनिया कायम रहंदी, वापसि दुख थी वेंदो। हिन करे पहिरियों मां त आत्माउनि खे थो सुधारां। त आत्माउनि खे उथणी वेहणी खाइणी पीअणी संबंध संपर्क में कीअं अचिबो आहे, हिक ॿिए सां सुठी तरीक़े सां व्यवहार सां कीअं हलिबो, उहो हुन जे लाइ मां तव्हांखे शक्तियूं थो ॾियां। उहो कीअं थो ॾे बाबा? जॾहिं जॾहिं असां स्वयं खे आत्मा सम्झंदासीं, बाबा खे यादि कंदासीं त असां में उहा शक्ति सम्झ ईंदी वेंदी, उहो गुण ईंदा वेंदा। असांखे बि अभ्यास करणो आहे। पंहिंजे मुख जे जेका ॿोल आहिनि, संकल्प आहिनि, असांजी ॾिसण जो तरीक़ो हुजे आत्मा आत्मा भाई भाउ जे रूप में ॾिसूं। ॻाल्हाइण असांजो अहिड़ो हुजिणो खपे जंहिंसां कंहिंखे बि दुख न पहुचे। अॼुकल्ह माण्हुनि जा ॻाल्हाइण शब्द बि कड़वाहट, शब्दनि में बि कड़ाहट हूंदी आहे। शब्द बि ईअं हूंदा आहिनि जीअं त कांटो थो चुभे। त शब्द बि सुठा हुजणा मुख सां असां कढूं। भले अगरि असांखे कुझु नथो सुठो लॻे कंहिंजो संबंध व्यवहार त हुन सां दूर रहो, लेकिन मूंखे हुनजे प्रति कुझु बि बुरो सोचणो आहे, ॻाल्हाइणो न, मूंखे साइड में थी करे हलणो आहे। ॾिसो पाण रास्ते में हलूं था, सम्झो कोई कचिरो अची वियो, कोई गाॾी अची वई या कोई बि जीव जंतु जानवर अची वियो, कुझु बि अहिड़ो अची त साइड करे हलंदा आहियूं न। ईअं थोरी हुननि सां गॾु टकर खाईंदा आहियूं। ईअं ई असांखे हाणे पंहिंजे जीवन में शांती सां हलणो आहे, सुख सां हलणो आहे, ख़ुदि बि सुख स्वरूप थी करे शांति स्वरूप थी करे हलणो आहे। ॿियनि खे बि असांखे इहे शुभभावना शुभकामना ॾियणी आहे। त अगरि असांखे कोई ज़बरदस्ती लड़ाई झगड़ो करणु थो अचे
ज़बरदस्ती असांजे साम्हूं असांजो सामनो करणु थो अचे त असां साइड थी वञूं न, ज़्यादा से ज़्यादा हुनखे हथ जोड़े भई माफ़ कर, हलो तव्हां साइड थी करे हलो। हाणे समय कहिड़ो आहे, आत्माउनि खे परमात्मा जो संग करण जो समय आहे। जेको गायन आहे न भक्ति मार्ग में, आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेलो कॾहिं थींदो जॾहिं आत्मा ई परमात्मा सां मिलंदी। कॾहिं मिलंदियूं? जॾहिं मां खुद खे पहचाना कि मां केरु आहियां, मां पंहिंजे बाप खे पहचाना, परमात्मा जो नाम रूप देश काल पहचाना, तॾहिं त मां आत्मा हुन सां मिली सघंदमि। अञा ताईं सतयुग खां अञा कलयुग ताईं असां आत्मायूं हिक ॿिए सां पाठ पिया वॼायूं, हिक ॿिए जे संबंध संपर्क में अची करे खेल पिया खेॾो। लेकिन हाणे दुनिया में कहिड़ो समय थो हले, आत्माउनि जो परमात्मा सां गॾु संबंध वारो समय थो हले। हिन समय आत्मायूं परमात्मा सां मिलन मनाए करे हुन सां सर्व संबंधनि जो सुख वठी सघंदियूं आहिनि। ॿियो कहिड़े युग में अहिड़ो समय न ईंदो। हिन ई समय में असां आत्मायूं जेतिरो जेतिरो हर कर्म कंदे बाबा खे पाण सां गॾु रखंदासीं, हुनजी यादि में रही करे हुन सां गॾु कमु कंदासीं, हीअं असांखे मन में सोचणो आहे, स्मृति रखणी आहे। जे तव्हांखे सदा स्मृति रहंदी आहे न, मुंहिंजो फलानो इहो आहे, इहो आहे, इहो आहे, मुंहिंजो घर आहे, इहे मुंहिंजी चीजियूं आहिनि। कोई बि तव्हांखे निंड में बि उथाए करे पुछे त तव्हां ॿुधाए सघंदा आहियो न, मुंहिंजो माउ पीउ भेण भाउ पति पत्नी या पुट धीअर बहू जो बि आहिनि, पोतरा पोतियूं चीजियूं सभु ॿुधाए सघंदा आहिनि। ईअं ई असांखे बि सदा इहा स्मृति में रहे कि मां कंहिंसां गॾु आहियां, पंहिंजे बाप परमात्मा सां गॾु आहियां, त ई असां हर सेकेंड इहे हुन सां गॾु संबंध निभाए सघंदासीं। सोचो पोइ हुन खां पोइ बाबा असांखे वरी 50,000 साल पोइ मिलंदो। विच में कॾहिं बि असां भॻवान सां न मिलंदासीं, भले असां भक्ति कंदासीं द्वापर युग खां वरी खां, लेकिन मिलण जो ॻाल्हि थींदी आहे। भक्ति में त असां सॾु पिया करूं न, अञा ताईं त हुनखे अलॻि अलॻि गीत वग़ैरह कीर्तन वग़ैरह सत्संग वग़ैरह करे करे हुनखे सॾु पिया करूं, हुनजी महिमा पिया ॻायूं, तूं ईअं ईअं हुनखां घुरूं पिया मूंखे इहो ॾे इहो ॾे। हाणे छा आहे, हाणे घुरण जो समय न आहे, हाणे सॾु करण जो समय न आहे, हाणे कुझु बि असांखे हुनजी महिमा करण जो समय न आहे। हाणे हुन सां मिलन मनाइण जो समय आहे, हुनजी पहचान प्राप्त करे हुन सां मिलन मनाइण जो समय आहे। हाणे हुनजे कर्तव्य खे ॾिसण जो समय आहे। भई कंहिंजी बि असां महिमा करूं तूं इहो कमु इहो ॾाढो सुठो कंदो आहे, ईअं ईअं त असां पहिरियों ॾिठो हूंदो न, तॾहिं त असां ॿिए जे साम्हूं हुनजी महिमा करूं था कि न इहो कमु ॾाढो हिनखे सुठो ईंदो आहे, हिन में इहे विशेषता आहे, हिन में इहो गुण आहे। त ईअं ई भॻवान जे असां जेकी भक्ति मार्ग में महिमा था करूं, उहो कॾहिं ॾिठी मां आत्मा, कॾहिं त ॾिठी हूंदी न। त हाणे उहो ई समय थो हले जॾहिं असां हुनजा कर्तव्य पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघंदा आहियूं कि परमात्मा कीअं एॾो सारो कमु कंदो आहे, जंहिंजे कारण भक्ति में सभु मनुष्य आत्मा हुनखे यादि कंदी अथसि। हाणे घुरण जो समय न आहे, हाणे हक़ सां पंहिंजे हक़ सम्झी करे परमात्मा खां असांखे प्राप्ति करणी आहे। कीअं? सिर्फ़ु स्वयं खे आत्मा सम्झी करे ऐं हुनखे हुन संबंध सां यादि करूं। जॾहिं असां पंहिंजे खे आत्मा सम्झंदासीं, हुनखे परमात्मा बाप जे संबंध में यादि कंदासीं, त आपे ई हुन सां सर्व कुझु जो बि असांखे मिलंदो। पर बाप सां छा मिलंदो आहे? ॿारनि खे वरसो मिलंदो आहे न, बाप वटि अथसि गुण शक्ति ज्ञान। त हाणे सृष्टि जो रचयिता बाप हाणे वरी खां आयो आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे सॾु ई कंदा आहिनि, हे पतित पावन अचो असांखे पावन ठाहे। इहो ज्ञान मनुष्यनि जे लाइ आहे, जानवरनि जे लाइ न आहे। छो जे हिन सृष्टि ते जनम मरण जे चक्कर में अचण जो कमु भले जानवरनि जो बि आहे, लेकिन मर्तबो कंहिंखे मिलंदो आहे? दुनिया खे संभालण, दुनिया जी पालना केरु कंदो आहे? मनुष्य ई कंदो आहे न। सतयुग खां हाणे कलयुग ताईं दुनिया खे कोई न कोई संभाले ई थो न वॾो। बस सतयुग में हिकु लक्ष्मी नारायण पूरी दुनिया खे संभालंदा हुया। हाणे कलयुग में सभिनि पंहिंजे देशनि में अलॻि अलॻि वॾा माण्हू रखी रखिया आहिनि संभालण लाइ।
जानवरनि त न संभालंदा आहिनि न दुनिया खे। त बाबा चए थो इहो ज्ञान मनुष्यनि जे लाइ आहे। हाणे हिन दुनिया में जो बि दुख ॾियण वारी सामग्री आहे न उहो ख़तम थियण वारी आहे। मां आयो ई आहियां सभु सुख जी दुनिया स्थापन करण, जाते मनुष्य आत्मा जी देह, मनुष्य आत्मा जी जेकी बि देह सां संबंधित जो बि चीजूं हूंदियूं, संबंधी पदार्थ वस्तु वैभव, हुनजी पूरी दुनिया ॾाढी सुख वारी हूंदी, सभु सामग्री सुख जी हूंदी। अहिड़ो सुख करता दुख करता मां आहियां, सुख करता दुख हरता मां आहियां। मां सिर्फ़ मनुष्य आत्माउनि जो दुख न हरदो आहियां, मां सभिनि मनुष्य आत्माउनि सां गॾु जीव जंतु जानवरनि जो बि दुख हरदो आहियां, मां प्रकृति जो बि दुख हरदो आहियां। तॾहिं त मूंखे सभु दुख हरता सुख करता चईंदा आहिनि। बाबा चए थो हाणे त तव्हांखे अंदर में ॾाढी ख़ुशी हुजणी खपे, अंदर में ख़ुशी जी शहनाइयूं वॼणी खपनि कि हाणे उहो सुखदाता बाप मूंखे मिलियो आहे, जेके मां भक्ति मार्ग में केॾो परे परे वञी करे केॾे तरीक़े सां मां हुनखे ढूंढियो, लेकिन उहो त मूंखे घर वेठे मिलियो आहे। ऐं घर वेठे मिली वञण खां पोइ बि बाबा चए थो सिर्फ़ु मूंखे पंहिंजो पीउ सम्झो, मां आत्मा मुंहिंजो पीउ उहो आहे, त तव्हांखे सभु शक्तियूं गुण ज्ञान प्राप्ति थी वेंदी। भॻवानु ईंदो ई आहे पंहिंजे भक्तनि जी सदगति करणु। भक्ति में असां भॻवान ऐं भगत जे संबंध में हुयासीं, हाणे उहो ई भॻवानु असांजो बाप आहे, असां भगत न आहियूं, हुनजा ॿार आहियूं, इहे पहचान बाप असांखे ॾिए थो। बाबा चए थो सुखधाम में मां त न ईंदमि, भले मां स्वर्ग जी दुनिया स्थापन त करां थो, लेकिन सुखधाम में मां ईंदमि न, लेकिन तव्हांजे लाइ स्थापन थो करां। हुते तव्हांखे जो कुझु बि खपे हुन दुनिया में हुनजी प्राप्ति हाणे तव्हां करे सघंदा आहियो। सुखधाम में उहो तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो, जेको बि तव्हांजी इच्छाऊं अथव न, सुख शांति संपत्ति, सुठा संबंधी, सुठो घर परिवार, सुठियूं चीजूं खाइण लाइ, सुठा कपिड़ा पाइण लाइ, सभिनि जी प्राप्ति हाणे मां तव्हांखे करायां थो। हाणे जेतिरो वरितो मूंखां वठिणो अथव वठो, मूंखे यादि करे। हिन ज्ञान जी हिकु हिकु ॻाल्हि लाखों रुपए जी, अगरि तव्हां हिनखे ध्यान सां ॿुधी करे धारण करे हलंदव, ॿियनि खे जेतिरो ॿुधाईंदव ओतिरी तव्हांजी कमाई थी थिए। मूंखे जेतिरो यादि था करो ओतिरी तव्हांजी कमाई थी थिए, ओतिरो धन संपत्ति तव्हांखे उते मिलंदो। सुख त उते आहे ई सही, शांती त उते आहे सही, पर संपत्ति में फ़र्क़ु थींदो आहे। पर संपत्ति बि सभिनि खे एतिरी हूंदी जो उहो हुन में संतुष्ट हूंदा, लेकिन महाराजा महारानी उन्हनि खां नंढनि में त संपत्ति में फ़र्क़ु हूंदो, सुख शांती सभिनि वटि हूंदी। बाबा चए थो हाणे पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे भटकायो न, हाणे पंहिंजो मन बुद्धि खे हुन परमात्मा में लॻायो। मां आत्मा हुन परमात्मा बाप जो ॿार आहियां। कि 5000 साल जो ड्रामो हूबहू रिपीट थींदो रहंदो आहे। फिर असां मूल वतन में रहण वारी आत्मा आहियूं, पोइ असां परमधाम खां सत्युग जी दुनिया में आयासीं, पोइ असां हुते सत्युग में 8 जन्म वरितासीं, त्रेता में 12 जन्म वरितासीं, पोइ असां द्वापर में 21 जन्म वरितासीं, कलयुग में असां 42 जन्म वठी करे हाणे असांजे संगम युग जो आख़िरी जन्म, हिन चक्कर जो 5000 साल जे चक्कर में इहो असांजो आख़िरी जन्म। हिन आख़िरी जन्म में मां हिन चक्कर में जेको बि कर्म करे आई आहियां हुनजो सभु भुगतान मूंखे हाणे भुगती करे वापसि खां हिकु नए चक्कर में वञिणो आहे। पाठ वॼाइण आहे ॾाढो सहज। मां ही आत्मा जनम मरण जे चक्कर में अची करे पाठ वॼाए करे हाणे पंहिंजे हिन अंतिम शरीर में वेठी आहियां। मां आत्मा हिकु जन्म, इहो हिकु बार शरीर न वरितो आहे, 84 शरीर वरिता आहिनि, 84 शरीर इहे असांजो 84 वो शरीर आहे, त बाक़ी शरीर छॾे करे मां हिते आई आहियां न। त बाबा चए थो कोई बि शरीर छॾे थो त माण्हू दुखी त ईअं थो थिए जीअं दुनिया में माण्हुनि जो शरीर कायम ई रहंदो। अरे शरीर त नश्वर आहे न, विनाशी आहे, 5 तत्वनि जो ठहियल आहे। हाणे 5 तत्व बि त केसि ताईं ये शरीर उन 5 तत्वनि जो ताज़ो ताज़ो रहंदो, कॾहिं त सुख थो न, पेड़ बि केसि ताईं हरो भरो रहंदो, सुख थो त आहे।
उई असांजी शरीर भी 5 तत्वनि जो ठहियल आहे। आखिर त कॾहिं त सुख थो अथां, कॾहिं त आत्मा खे शरीर छॾिणो पवंदो न। ये पतो हूंदे भी माण्हू शरीर छॾे थो त एॾो दुखी था थियनि, बसि उनजे बिना त असांजो जीवन ई न आहे। त ये सम्झ असांखे धारण करे रखणी आहे न कि भई कोई भी माण्हू कॾहिं भी हुनजो समय पूरो थी थो सघे आत्मा जो। ठीकु आहे, आत्मा ॿियो शरीर वञी करे वरितई, असांखे हुनजे लाइ शांति जी सुख जी दुआ करणी आहे बसि। बाक़ी पंहिंजो जीवन जियो त उहो त जियो न। ज्यादा सोचण सां छा फ़ाइदो, हिन सां मनुष्य ख़ुदि जे शरीर खे भी तकलीफ़ थींदो आहे। बाबा चए थो स्वर्ग में त माण्हू ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾींदा आहिनि, छो जो स्वर्ग में आत्मा खे एतिरी सम्झ हूंदी आहे कि मां इहो शरीर छॾे करे नयो शरीर थी वठां। हिते असांखे आत्मा छा आहे पर नाम त ॿुधूं था, आत्मा आहे, शरीर छॾे छॾियईं, आत्मा रहंदी आहे प्रकृति जे विच में, लेकिन वो कीअं शरीर में वेही कमु थी करे, कीअं काथे रहंदी आहे, छा कंदी आहे, इहे कुझु त न पतो आहे न। आत्मा खे न ॼाणंदा आहियूं त परमात्मा खे बि नथा ॼाणूं, त इन करे दुखी था थियूं। माण्हू ख़ुदि खे न ॼाणे, ॿिया पंहिंजे माउ पीउ खे न ॼाणे त दुखी थींदो आहे न। भले असांखे पंहिंजे शरीर जा माउ पीउ पता आहिनि, लेकिन आत्मा जो पीउ जे बारे में माण्हुनि खे पतो ई न आहे। त बाबा संजी चए थो तव्हांजो दुख तॾहिं ई दूर थींदो जॾहिं तव्हां स्वयं खे पहचानंदो, पंहिंजे बाप खे पहचानंदो। बाबा चए थो हाणे रहम दिल ठहो, सभिनि जे मथां जेतिरो थी सघे रहम करो, गुस्सो वुस्सो विकार आदि छॾो। अगरि बाबा चए थो तव्हां गुस्सो करो बि था त छा था करो, गुस्सो था करो, ॿियो ई संबंध था बिगड़नि। त हाणे सभु कुझु भुलिजी करे सभिनि खे सुख शांति ॾियो। पर कोई तव्हांखे कुझु चए बि थो त तव्हां वठो ई न हुनखे, तव्हांजो कमु आहे हुनखे सदा सुख ऐं शांति ॾियण। बाबा चए थो हाणे मां तव्हांजे लाइ अमर दुनिया ठाहिण आयो आहियां, अमर लोक जी स्थापना थो करां। इहो आहे मृत्यु लोक। अमर लोक अर्थात सत्य जी दुनिया, हुते आत्मा अमर हूंदी आहे। अर्थात आत्मा हीअं न चईंदा आहियूं हुते कॾहिं बि कि फलानो मरी वियो, न, हुते छो जे आत्मा खे सम्झ हूंदी आहे न मां शरीर छॾे ॿियो वठां थी, त हुते मरण जो शब्द न हूंदो आहे। आत्मा अमर अर्थात हीअं न आत्मा शरीर न छॾे वठे, न, आत्मा अमर मतलब स्व इच्छा सां आत्मा शरीर छॾे, स्व इच्छा सां शरीर वठे ऐं हुनखे भटकण न पवंदो अथसि। हिते त कई बार समय खां पहिरियों आत्मा शरीर थी छॾे त हुनखे भटकण थो पए न। हुते आत्मा अमर आहे मतलब जे सेकेंड आत्मा शरीर छॾंदी हुनजे ॿिए सेकेंड उहो ॿिए शरीर में हली वेंदी, हुनखे भटकण न पवंदसि, हुनखे कॾहिं बि दुख न थींदो अथसि। भई असां जेको दुख करूं था फलाने जे लाइ, कंहिंखे बि असां यादि करूं था त उहो असांजो दुख हुन वटि पहुचे थो, त हुनजे कारण हुन आत्मा खे बि दुख थींदो अथसि। भले हुनखे सम्झ न आहे छो थो दुख थिए, लेकिन थींदो त अथसि न। सत्युग में या त्रेता में ईअं न थींदो। इन करे हुते आत्मा खे अमर चइबो आहे। अमर अमर बाबा, अमर परमात्मा बाबी अमर आहे, हू त कॾहिं शरीर बि न वठंदो आहे। त बाबा वो अमर बाबा असांजे लाइ हाणे अमर दुनिया स्थापन करण आयो आहे। बाबा चए थो मां तव्हांजे लाइ अमर लोक ठाहिण आयो आहे, हुन लाइ मां तव्हांखे अमर कथा थो ॿुधायां। हिन अमर कथा अर्थात आत्मा जी पहचान, आत्मा शक्तिशाली थिए, आत्मा पंहिंजे देह जे संबंध की पदार्थनि वस्तु वैभव खां मोह कटे, आत्मा एतिरी शक्तिशाली थी वञे कि जॾहिं आत्मा जो समय अचे कि मूंखे शरीर छॾे करे ॿिए जगह पाठ वॼाइणो त आत्मा ख़ुशी ख़ुशी सभिनि खे ॿुधाए करे कि हाणे मां इहे शरीर छॾे ॿियो शरीर वठण थी वञा। त इहे असांखे बाबा जेको ज्ञान थो ॾिए न, इहे अमर कथा आहे। चईंदा आहिनि हिकु शंकर पार्वती खे अमर कथा ॿुधाई, उहो बि बर्फ़ जे पहाड़ ते वेही करे। हाणे हिकु पार्वती खे छा पई जो पार्वती खे छा थियो जो शंकर सिर्फ़ु हिकु पार्वती खे अमर कथा छा ॿुधाई? छा अमर लोक सत्युग में सिर्फ़ु हिकु पार्वती वेंदी, अकेली वञी करे छा कंदी? हाणे परमात्मा पंहिंजी सभिनि आत्माउनि पार्वतियुनि खे अमर कथा थो ॿुधाए। अमर बाबा परमात्मा
असां सभिनि आत्माउनि पार्वतियुनि खे अमर कथा ॿुधाए करे असांजे लाइ अमर दुनिया जी स्थापना थो करे। जाते मां आत्मा कॾहिं बि समय खां पहिरियों शरीर न छॾंदमि, जाते मां आत्मा कॾहिं बि दुख रोग बीमारी जे हिसाब किताब चुकतो करे शरीर न छॾंदमि, जाते मां आत्मा ख़ुशि ख़ुशी जॾहिं मुंहिंजो 150 साल जी आयु थी वेंदी, त्रेता में 125 साल जी आयु थी वेंदी, त ख़ुशि ख़ुशी स्व इच्छा सां सभिनि सां छुट्टी वठी करे मां आत्मा पंहिंजो पुराणो शरीर छॾे नयो वठां। ॾिसो केतिरी आत्मा में शक्ति ऐं सम्झ हूंदी न सतयुग में, वो सम्झ असां वटि हुई, हाणे न आहे। तॾहिं त असां कंहिंजे बि शरीर छॾण सां रहूं था, त उहो ये सम्झ ही अमर कथा आहे। ये कोई अमर कथा न आहे। आत्मा जॾहिं सम्झी वञे कि मां कॾहिं बि मरदी न आहियां, मां हिकु चोलो छॾे ॿियो चोलो वठी करे हिते खेल थी खेॾां, ऐं हाणे हिन दुनिया में जेको खेल थो हले हुन खेल में मां आत्मा हाणे परमात्मा खे पहचाने करे वरी खां शक्तिशाली थी ठहां। ये सम्झ जॾहिं आत्मा खे अची वेंदी, मतिलबु आत्मा छा ठही वेंदी, अमर ठही वेंदी। त बाबा हर 5000 साल में हिकु बार अची करे ईअं ई असांखे अमर कथा ॿुधाईंदो आहे। अच्छा मीठे मीठे सिकिले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान न्यारेपन जी अवस्था द्वारा पास विद ऑनर जो सर्टिफिकेट प्राप्त करण वारा अशरीरी ठहो। पास विद ऑनर जो सर्टिफिकेट प्राप्त करण जे लाइ मुख ऐं मन ॿिन्हिनि जी आवाज़ खां परे शांत स्वरूप जी स्थिति में स्थित थियण जो अभ्यास करो। जॾहिं बि समय मिले, जॾहिं मुख जो कुझु कमु न आहे, भई असांखे कुझु मुख सां ॻाल्हाइणो न आहे, त मुख सां त असां शांत आहियूं। मन खे बि शांत करे छॾो। मन खे बि चओ कि हाणे असां बाबा परमात्मा खे यादि था करूं। मन खे बि इहो संकल्प ॾेई छॾो कि हाणे असां पंहिंजे खे निराकार आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि था करूं। हाणे मन तूं फालतू ॻाल्हियूं न सोचजां, शांती सां बाबा खे यादि कर। जॾहिं इहो अभ्यास असांजो पक्को थी वेंदो न, भई मां मन खे चवां चुप मतिलबु चुप, ऐं मां बाबा जी यादि में वेही रहां, त मुंहिंजी अंत घड़ी ॾाढी सुठी थी वेंदी। जॾहिं मूंखे अगरि मन ते कंट्रोल मां पाए छॾियो, मन खे पंहिंजो मित्र ठाहे छॾियो, भई मां मन खे चवां हाणे हीअ ॻाल्हि सोच त सोचे, न सोच त न सोचे, त इहे जॾहिं असांजो अभ्यास पक्को थी वेंदो ऐं मुख बि शांत, त असां छा थी वेंदासीं, असांजी अंत घड़ी ॾाढी सुठी थी वेंदी। आत्मा शांती जी सागर बाप समान थी वेंदी, समाइजी न वेंदी। आत्मा कॾहिं बि परमात्मा या पर ब्रह्म लोक में समाईंदी न आहे। ब्रह्म लोक त आत्माउनि जे रहण जो स्थान आहे। आत्मा परमात्मा समान अर्थात परमात्मा जहिड़ी शक्तिशाली गुणवान ज्ञानवान ठही वेंदी आहे। जॾहिं इहा शांति जी स्थिति असांजी अची वेंदी सहज, तॾहिं ई असां अंत में आराम सां शरीर छॾे करे परमात्मा वटि वञी सघंदा आहियूं। जगन्नाथ सर्व गुण व शक्तियुनि जो अधिकार प्राप्त करण लाइ आज्ञाकारी ठहो। बाबा जे वरसो ही आहे सर्व गुण ऐं सर्व शक्तियां ज्ञान। अगरि मुंहिंजे आत्मा खे परमात्मा खां इहा प्राप्ति करणी आहे, सर्व गुण बि जेका बाबा में आहिनि उहो मूं में अचनि, सर्व शक्तियूं बि, सर्व ज्ञान बि, त मूंखे छा करणो पवंदो? अधिकारी ठहिणो पवंदो, आज्ञाकारी ठहिणो पवंदो। मतलब जो बाबा मूंखे चए कि हा वो मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा मूंखे चए थो न, हीअं उथ, हीअं वेह, हीअं खा, अर्थात मुंहिंजी यादि में रहो, उथो वियो, खाओ पीओ, पवित्र रहो। जॾहिं इहे मुख्य आज्ञाऊं मां परमात्मा जी मञी करे हलंदमि, त आपे ई परमात्मा जी सर्व शक्तियूं गुण ज्ञान मूं में अची वेंदो।
मां अधिकारी आत्मा थी वेंदमि, मतिलबु बाप जे मथां मुंहिंजो अधिकार थी वेंदो। श्री मां बाबा जी हर आज्ञा खे पालन थी करां।